औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त दोस्तो स्टार वन टीवी जो पहिरियों प्रोग्राम जेको असां तव्हांजे साम्हूं पेश करे रहिया आहियूं ऐं हीअ असांजे प्रोग्राम में आहे अवामी इज़हार। अॼु जंहिं दोस्त खां असां उन जे ज़िंदगीअ जे बारे में उन जो इज़हार पुछी रहिया आहियूं, असांजे ठारू शाह जो नंढड़े क़द जो बिरादर आक़िब अली मंगी, जेके हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि। असां उन्हनि खां पुछंदासीं कुझु सुवाल जेके इनशाला तव्हांखे ज़रूरु मज़ो ॾींदा। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं, हीअ जो तव्हांजो कदु नंढो आहे, तव्हां छा था सम्झो? इन लाइ तव्हांखे का तकलीफ़ वग़ैरह? न का बि न आहे। मक़सदु आहे हिकिड़ो माण्हू वॾा आहिनि, कुझु नंढा आहिनि, उन बेस ते जेको तव्हांजो कदु जो नंढो आहे, कंहिं कमकार में का शइ तव्हांखे वठणु करणी आहे त उन में ज़रूरु गाॾी ते तव्हां का शइ वठो, कंहिं दुकानदार खां वठो, उन में का तकलीफ़ तव्हांखे? हा, ईअं थोरी घणी थींदी आहे, जीअं माना कदु हिसाबु किताबु पर इहा अलाए हथ जी आहे, अलाए हथ में आहे जेको कुझु। बाक़ी मूंखे ईअं थोरी घणी थींदी आहे, बाक़ी ॿियो कुझु अहिड़ो न आहे। तव्हांजी तालीम केतिरी आहे? तइलीम का बि न आहे। भला हूअं तव्हां सोचियो आहे त तालीम हुजणु घुरिजे? सोचियो आहे। हिन वक़्तु भला जेकॾहिं तव्हांखे अहिड़ो कोई स्कूल खुली पए जीअं बालगान जे लाइ, त तव्हां वठंदव उन में तालीम? बेशक। पहिरियां भला कोशिशि कई तव्हां? पहिरियां कोशिशि कई वियासीं पर वरी न वञा सघनि। अच्छा, हींअर तव्हांजी मौजूदा दौर में तव्हांजी इंटरटेनमेंट कहिड़ी आहे? तव्हां छा था पिया कयो? कुझु माना बसि ईअं फारिग। असां ॿुधो आहे तव्हां मोबाइल खे ॾाढो बहितरीनु अंदाज़ सां ईअं मोबाइल वग़ैरह या टिकटॉक वग़ैरह ईअं माना ठाहींदा रहंदा आहियूं, बाक़ी ॿियो कुझु न। माना ईअं करे चइजे तव्हां ठारू शाह जो टिकटॉकर आहियो? हा, ईअं ई सम्झो। तव्हां छा था सम्झो त अगरि तव्हांखे को टीवीअ ते चांस मिली वञे त तव्हां उते कमु कंदो? मिलियो त पोइ इनशाला। कहिड़े किरदार खे तव्हां कंदो? जेको मिलियो। न हूअं तव्हांजो पसंदीदा किरदारु? एक्टिंग आहे बसि। एक्टिंग मसइला हाणे मुंहिंजो किरदारु जेको आहे, मुंहिंजा 3 पसंदि जा किरदार आहिनि, जंहिंमें चरे थियण जो या अपाज थियण जो या हिकिड़े शराबीअ जो किरदारु मूंखे वणंदो आहे। मां चवंदो आहियां त इहे कयां। तव्हांखे ज़रूरु कोड़ो कोड़ो किरदारु हूंदो त जेको आहे सो तव्हां करणु चाहियो त उहो मश्किरी हुजे, यानी कॉमेडी तव्हां अहिड़ी का तव्हां हींअर जेको आहे सो थोरी घणी कॉमेडी तव्हां करे सघो था? मसइला ईअं न तव्हां टिकटॉकर आहियो, कुझु त थी वञे। ईअं पंहिंजे मुंहुं ठाहींदा रहंदा आहियूं, बाक़ी ईअं हाणे हूअं तव्हां कीअं महसूसु था कयो जेॾीमहिल तव्हां टिकटॉक तव्हां जेको टिकटॉक भलड़ो को अची थो वञे, तव्हांखे कीअं महसूसु थींदो आहे? ख़ुशी थींदी आहे। केतिरा व्यूवर्स आहिनि तव्हांजा? मुंहिंजा आहिनि 5-6 हज़ार आहिनि अञा। 6,000 व्यूवर्स आहे। भला हिन वक़्तु तव्हां टिकटॉक तव्हां कुझु खणो था या अर्निंग में न आहे या अञा कुझु बि न? कुझु बि न। भला हींअर मसइलन तव्हां असांजे हिन दोस्तनि खे ॾिसण वारनि खे कहिड़ो पैगाम ॾींदव? मां पैगाम ॾींदुमि त बसि हिते हुजनि, ख़ुशि हुजनि। नाज़रीन, जीअं त असां मुख़्तसरनि हिन प्रोग्राम जे हवाले सां अॼु असां बिरादर आक़िब अली मंगीअ सां वेठासीं। बिरादर ठारू शाह जा आहिनि ऐं हिन पंहिंजे नंढड़ी मुख़्तसिर हुन में लाइफ जे बारे में ॿुधायो। तव्हांजी उमिरि केतिरी थींदी? मुंहिंजी 24-25 साल थींदी। ऐं कदु तव्हांजो केतिरो आहे? कदु माउ पीउ न आहे कॾहिं। अंदाज़ो हिकिड़ो? 3 या 3 फुट थी वेंदो। यानी तव्हां ॾिसी सघो था, अगरि तव्हां तकलीफ़ न कयो त थोरो थी वियो। दोस्तो, हे तव्हां जे साम्हूं आहे असांजो बिरादर आक़िब अली, हिन जो हे ओरिजिनल कदु आहे जेको हीउ तव्हां ॾिसो पिया। हिन ओरिजिनल कद जे हिसाब सां अगरि असीं ॾिसूं त भाऊ जो जेको कदु आहे सो 2.5 खां 3 फुट या 3.5 फुट कदु जेको आहे सो थी वेंदो। इनशाला वरी कंहिं नए प्रोग्राम सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसिताईं पंहिंजे होस्ट कौसर बुखारी खे ॾींदा इजाज़त। अस्सलाम वालेकुम।